पे जान भी कुर्बान है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एतसार न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे जश्न आज़ादी जो मुबारकूं ॾींदे अव्हां खे सकरन मां अस्कर लाखो जी रिपोर्ट ॾींदा हलूं त सकरन में जश्न आज़ादी जे सिलसिले में हिकु मुख तक़रीब नेशनल प्रेस क्लब सकरन पारां मुनक़िद करे नेशनल प्रेस क्लब जी बिल्डिंग जे मथां नेशनल प्रेस क्लब सकरन जे सदर गुलाम कादिर चांडियो, जनरल सेक्रेटरी नियाज़ चांडियो, प्राइम मीडिया हाउस जे सदर शबीर अहमद राजपूत, आज़म रावल झंडो फड़काए पाकिस्तान जे 75 योम आज़ादी पाकिस्तान जो जश्न ऐं मेगा म्यूज़िकल शो सालगिरह जो केक काटण सां गॾु आतिशबाज़ी पिणु कई वई। प्रोग्राम में सिंध जी नाले वारी गुलूकारा बुशरा अली ऐं यासिर लतीफ़ी सुरनि जी वर्खा कई, जॾहिं त उन खां अॻु सिंधी उर्दू मुशाइरो पिणु करायो वियो, जंहिंमें सिंध जे मशहूरु शाइरनि अंजुम नक़वी, कंवर राशिद मुकरम, बाबू हमदम, मुनीर कमाल गज़ाली, मियाँ अज़हर हुसैन समूह ऐं ॿियनि शाइरनि हिसो वरितो। नेशनल प्रेस क्लब सकरन पारां उन मौक़े ते 280 फुट डिघो स्टेज पिणु तयारु करायो वियो हो, जिते 50 फुटीअ ताईं क़ौमी नगमनि समेत ॿिया गीत ॻाए ऐं ॿारनि पारां मुख़्तलिफ़ टेबलोस पेश करे वतन खे भेटा पेश कई वई, जॾहिं त प्रोग्राम जो आगाज़ क़ौमी तराने सां कयो वियो। ॿिए तरफ़ टाउन कमेटी सकरन में बि क़ौमी झंडो फड़काए सकरन पुलिस पारां गार्ड ऑफ ऑनर पेश करे सलामी ॾिनी वई। तक़रीब खे एडमिनिस्ट्रेटर टाउन कमेटी सकरन अब्दुल रसूल खोसो, टाउन ऑफिसर सैयद गुलाम मुर्तज़ा शाह, AC सकरन जुनेद आलम, DSP सकरन अज़हर हुसैन समूह, तइलीम खाते सकरन जे TEO कुर्बान अली शाह समेत ॿियनि मुक़ररनि तक़रीब खे ख़िताब कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एतसार न्यूज़।